अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ज़कात जो निसाब, निसाब जो मतिलबु इहो आहे त 40 बकरीअ ते हिकिड़ी बकरी, 40 रिढनि ते हिकिड़ी रिढ, 30 गोई ढगियूं, तंहिं मथे हिकिड़ी वोड़ अथवा हिकिड़ो वोड़ो, 30 मेंही तंहिं मथे हिकिड़ो पाॾो अथवा हिकिड़ी पाॾी, 5 उठी उठ तंहिं मथे सिर्फ़ु हिकिड़ी बकरी, इन मथे 12 महीना शर्त आहे, 12 महीना गुज़री वञे ज़कात थींदी। ईअं ज सोन जेकॾहिं 85 ग्राम आहे त इन जी रक़म सारे 40 हिसो 2.5%, 100 हिकिड़े 2.5 रुपये जे हिसाब सां ज़कात। चांदी 600 ग्राम 100 हिकिड़े 2.5 रुपया, नक़द कैश रुपया जंहिं मथे 12 महीना गुज़री चुकिया हुआ, एतिरा हुआ 600 ग्राम चांदी गिनी सघूं त ज़कात फ़र्ज़ आहे 100 हिकिड़े मथे 2.5 रुपया। हाणे अनाज आयो, जिन ॾींहुं फल रहिया का अनाज इन जी कटाई थींदी, खरो निकिरंदो, उन ॾींहुं जी ज़कात फ़र्ज़ थी वञे थी। खेती बाड़ी अरिड़हें मणे मथे ज़कात फ़र्ज़ आहे। बरसाति ॾों हिसो पाण सिंचाई कई मिशन मोटर सां, पाणी वारियो त 20 हिसो यानी 100 हिकिड़े 5, 100 मणे मथे 5 मण, अने हू 100 मणे मथे 2 मण ई बरसाति जे पाणीअ ते। खेती अहिड़ी वस्तु आहे जिन ॾींहुं कटाई थींदी उन ॾींहुं ज़कात फ़र्ज़ थी वेंदी। बाक़ी मवेशी रहिया, सोन ऐं चांदी नक़द, इन मथे हिकिड़ो वरे गुज़री वञे तंहिं पुठियां ज़कात फ़र्ज़ आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।